अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनश्हदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर सुदूरना व नूर क़ुबूरना व नूर हशरना आलाना व औलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तयस्सु मिर रूहिल्लाहि इन्नहु ला ययअसु मिर रूहिल्लाहि इल्लल क़ौमुल काफ़िरून क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन आबे मिसल महबूबे हक खल्की खुदा जले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशान
रोशन छो जहान, चमक्या ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दरअसल नूरी सदन सारो नसल, सूरत सीरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम आपण दो सलातो सलामा, ये विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्म सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब कलाम मजीद फुरकान हमीद मझा बिना आयतुन तिलावत करण जो शरफ हासिल कयो आ। रब्बे कायनात अज़्ज़ व जल खां दुआ है त शाल मालिक मिठो पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस के बार बार तिलावत करण, उन कुरान करीम जे अहकामात के समझण जी तौफीक अता फरमाए। उन सां गॾो गॾु उन जे मथां असां खे हमेशा हमेशा जे लाइ अमल करण जी भी तौफीक अता फरमाए। दोस्ताने गिरामी, अवां खे मालूम आहे त 10 रमज़ान मुबारक ऐं अॼोको ॾिहाड़ो असां अवां सरज़मीन सिंध वासियुनि जे लाइ एक एड़ो यादगार ॾिहाड़ो आ, जहीं ॾिहाड़े ते सरज़मीन सिंध में इस्लामी तसलसुल तसल्लुत जो एक तमाम वडो मुअर्रको पेश आयो हो। असां वटि हिन ॾिहाड़े खे बाबुल इस्लाम तौर समझो ऐं मञो वञे थो। इन निस्बत सां अॼु अवां जे लाइ अवां जे साम्हूं इस्लाम जे हक़ीक़त जे हवाले सां के ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं। रब करीम खां दुआ है त अल्लाह ताला असां अवां खे सच्चो पक्को मुसलमान बनाए, इस्लाम जे अहकामन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए। इस्लाम एक वहदानियत परस्त दीन आ, जेको इब्राहिमी दीन जो तसलसल आ। इस्लाम जे पैरोकारन के मुसलमान चइबो आ। हींअर जेकॾहिं ॾिठो वञे त इस्लाम दुनिया जो ॿियो नंबर मज़हब आ। हकीकी दीन उहो ई आ जेको माण्हूअ में नरमीअ वारो मज़ाज पैदा करे, जेको हर हाल में मोहब्बत ऐं चङाईअ जी तैलीम ॾींदो हुजे। इस्लाम उम्मीद जो मज़हब आ, जंहिंजूं सभई वाटूं उम्मीद ऐं हौसले जो सबक ॾियनि थियूं। ज़ाहिर में मुश्किल, नाकामी ऐं महरूमी जहिड़ियुनि हालतुनि में बि इस्लाम इंसान खे उम्मीद ऐं हौसले जो सबक ॾींदो आ। उहो शाम जी ऊंदाहीअ में बि सुबुह जी रोशनीअ जी ख़ुशख़बरी ॾींदो आ। जीअं अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फरमायो, वतरजून मिनल्लाहि मा ला यरजून, ऐं तव्हीं अल्लाह में उम्मीद था रखो जा उम्मीद उन्हनि खे नाहे। इन मां ख़बर पई त हिकु शख्स जेको इस्लामी फ़िक्र वारो आ, उहो हिकु अहिड़ो इंसान हूंदो आ जेको ऊंदहि में बि रोशनी ॾिसंदो आ, उहो उते बि उम्मीद भरियो रहंदो आ जिते ॿिया माण्हू उम्मीद ऐं हौसलो विञाए वेहंदा आहिनि। इन मामले में इस्लाम में मायूसीअ खे हराम सॼो वियो आ। कुरान पाक में हिक पैगंबर जे ज़रिए आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीयीन जे ज़रिए अल्लाह ताला असांखे ॿुधायो, वला तयसू मिन रूहिल्लाह,
इन्नहु ला ययअसु मिर रूहिल्लाहि इल्लल कौमुल काफिरून। अल्लाह जी रहमत का ना उम्मीद न थियो, छो त अल्लाह जी रहमत खां काफ़र ई ना उम्मीद थींदा आहिनि। इन्हीअ करे मुसलमाननि लाइ कंहिं बि सूरत में इहो जाइज़ न आहे त उहे मायूस थियनि। ज़ाहिर में केतिरियूं ई अणवणदड़ गैर मुआफ़िक़ हालतूं हुजनि, पर ईमान वारनि ते फ़र्ज़ आहे त उहे आख़िर ताईं उम्मीद जो दामन न छॾनि। इहो ई सबबु आहे जो इस्लाम में ख़ुदकशीअ जे मौत खे हराम चयो वियो आहे। मुसलमाननि जो अक़ीदो आहे त अल्लाह साईं क़ुरान खे वहीअ जे वसीले सां हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नाज़िल फरमायो, आख़िरी ख़ातमुन नबीयीन मुहम्मद करीम रऊफ़ुर रहीम ते नाज़िल कयो। मुसलमाननि जे अक़ीदे मूजिब ख़ुदा तआला जहिड़ी रीत सभिनी नबीयनि ते वही नाज़िल कयो, हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बि इन साॻी तरतीब सां उहा आख़िरी कड़ी हुई। दोस्ताने गिरामी, इस्लाम जी लुग़वी माना सुलह, इस्लाम माना सलामती, इस्लाम माना इताअत, ज़ाहिरी ऐं बातिनी ऐबन खां पाक रहण। उहो उन्हीअ दीन जो नालो आहे जेको अल्लाह पाक सचनि रसूलनि ऐं हादियुनि जे ज़रिए इंसाननि जी हिदायत लाइ मोकिलियो आहे। उन्हीअ जो आख़िरी मुकम्मल ऐं मुक़द्दस दीन उहो आहे जेको क़ुरान करीम जी शिकिल में हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो। दोस्तों, खुदा जे अहकामन जी जिए कुरान करीम में खुदा जा हुक्म आया, बिना शक शुबे जे दिल जे खुलूस सां इताअत करण, बियन लफ्ज़न में किताब ऐं सुन्नत जी तलीमात ते अमल पेरा रहण इस्लाम आ। आखिरी नबी सगोरो हज़रत मोहम्मद करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका शरीयत दाइमी हिदायत ले खणी आयो, उहा चैन उनवानन ते हुई। इस्लाम जा अकायद, इबादत, मुआमलात ऐं अखलाक। ए मुसलमान भा, बंदे ऐं ख़ालिक जे विच में ताल्लुक़ वाज़े करण वारा अहकाम जेके ज़हनी ऐं क़ल्बी हालतुनि सां वास्तो रखनि था, उहे अकायद चइबा ऐं उन्हनि ते साबित क़दम रखण खे ईमान चइबो आहे। जन हुक्मनि जो ताल्लुक़ बंदे जे जिस्म ऐं माल सां खे उहे इबादत आहिनि, यानी नमाज इबादत, रोज़ो इबादत, जिस्मानी इबादतूं कई, ज़कात माली इबादत, ऐं तमद्दुनी इबादत, ऐं हज माली इबादत, जिस्मानी ऐं तमद्दुनी इबादत। इन तरह कलमे तौहीद ऐं रिसालत, नमाज, रोज़े, ज़कात ऐं हज खे इस्लाम जो बुनियाद करार ॾिनो वियो आहे। जेकी अहकाम बंदे ऐं संदसि दरमियान आहिनि या ॿी मख़लूक जे बारे में उन्हनि खे कानूनी हैसियत हुजे त मुआमलात जे दायरे में अचनि था, ऐं जेकॾहिं उन्हनि जी हैसियत रूहानी नसीहतुनि ऐं भाई पीअ वारी हुजे त उहे अखलाक जे दायरे में अचनि था। दोस्ताने गिरामी, मुझे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं त फरमायो त मां फ़ज़ाइल अखलाक जी तकमील लाइ आयो हां। दोस्ताने गिरामी, अकायद, इबादत, मुआमलात ऐं अखलाक, इन हवाले सां जेकॾहिं असां ॾिसूं था त इस्लाम दीन जे अंदरि अमल जो हुकुम आयो आहे। इल्लल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात, ईमान वारो साले अमल जे तरफ़ रुजू कयो, नेक अमल कयो, नेकिन जी तरफ़ रुजू थियो, खुदा जे अॻियां बंदे जो इज़हार अबदियत ऐं उन जे अहकामन जी तमील यानी इबादत,
अमल सालेह जा 3 डाका। सब खां पहिरियों डाको इहो आ बंदो अल्लाह जी दरबार में रब्बुल आलमीन जी हिकड़ाई वहदानियत जो इज़हार करे, पंहिंजी बानप जो इज़हार करे, अल्लाह जी दरबार में इबादत करे। नंबर ॿियो बंदने बि मखलूक सां कारोबारी मुआमलन में इलाही अहकामात जी पाबंदी करे, यानी जेके भी मामलात आहिनि उहे इस्लाम जे ऐन तलीम मुताबिक अदा करण खपन। बंदन ऐं ॿी मखलूक सां मोहब्बत ऐं नेकीअ वारो वर्ताव वरी अखलाक ए दोस्तान गिरामी मुख्तसर तरह मांखे ॿुधायां त इस्लाम जी इहा वस्फ़ इस्लाम जी मुकम्मल तरीन शिकिल आहे। इस्लाम अल्लाह पाक तरफ़ां उमाणियल हक़ ऐं सच जो दीन आहे, जंहिं जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन सूरह आल इमरान जे अंदरि असां अव्हांखे ॿुधायो त जेको बि इस्लाम का सवा ॿियो दीन तलबींदो तंहिंखां उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो ऐं उहो आख़िरत में नुक़सान पाइण वारनि या नामुरादनि मां हूंदो। यानी हक़ वारो दीन आहे त उहो इस्लाम आहे, सच वारो दीन आहे त उहो इस्लाम आहे। काइनात जे इंसाननि लाइ मोकिलियल दीन इस्लाम खां सवा ॿिया सभई दीन बातिल ऐं नामुकम्मल। जंहिं बाबत अल्लाह ताला कलाम पाक जी सूरह आल इमरान जी 19वीं आयत में भी बुधायो, बेशक अल्लाह वट यानी अल्लाह जे नजदीक पसंद वारो दीन फकत ऐं फकत इस्लाम आहे। जहीं दीन के अल्लाह पसंद करे तो वो दीन को बियो न, पर दीन इस्लाम जेको अल्लाह के भी पसंद आ। इस्लाम वो दीन जैमें इंसानी जिंदगी जो मुकम्मल कारवार। अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल माइदा जी 3 नंबर आयत में फरमायो ऐं मुअमाल इस्लाम के मुकम्मल ज़ाब्ते हयात यानी जिंदगी गुजारण जो तौर तरीको पसंद कयो। इस्लाम आलम इंसानियत जो उहो जामे दीन आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी फ़िरका बंदीअ जी इजाज़त न आहे मिलियल। इन सिलसिले में मालिक कायनात अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। ऐं अवां सभई गॾिजी अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो ऐं टोला टोला न थियो। हिन बिन हिस्सन ते आयत बदल आहे। इन्हनि बिनी हिस्सन में जंहिं में पहिरियों अमर ऐं ॿियो नही आहे। अवां सभई गॾिजी अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो। इहो मुस्बित हुकुम हो, पर उन खां पोइ नही जो हुकुम आयो त ख़बरदार अवां कंहिं बि गिरोह टोले फिरके या उन जेको इंतशारी मामलो आहे उन जो कॾहिं बि अवां शिकार न बणिजो। हुजूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात में फरमायो, यदुल्लाहि मअल जमाअत व मन शज़्ज़ शज़्ज़ इलन नार। जमाअत जे मथा अल्लाह पाक जो हथ यानी इज्तिमाई हिकड़ाई के अल्लाह ताला जी ताकीद हासिल होंदी आहे। जेको जमाअत खां जुदा थींदो वो दोज़ख में वञी किरंदो। दोस्तों इस्लाम इंसानियत जी बका, मुआशरे में अमन ऐं सलामती, इत्तेहाद, उखुवत ऐं भाईचारे जो ज़ामिन आहे। इन में फ़िरके वारीअ जी का भी गुंजाइश न आहे। अल्लाह ताला तने कुरान पाक में बेहद इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शियअन लस्त मिनहुम फ़ी शै। बेशक जन माण्हुनि अलॻि अलॻि राहूं अख्तियार करे पंहिंजे दीन खे ज़रा ज़रा करे छड़ियो ऐं उहे मुख़्तलिफ़ टोलन फ़िरकन में विरहाइजी विया। तव्हां कंहिं बि शइ में उन्हनि जा वास्तेदार ऐं ज़िम्मेवार न आहियो।
हिन आयत सगोरी में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जान दिनी वई आहे तव्हां अहिड़नि माण्हुनि सां कंहिं बि तरह जो को वास्तो ताल्लुक न रखो जन पंहिंजे दीन खे टुकड़ा टुकड़ा करे पंहिंजे इज्तिमाइयत ऐं बदीअ खे मुंतशिर करे छॾियो। ए दोस्ताने गिरामी ही दीन अल्लाह ताला हजरत आदम खां वींदे असां जे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तई सभिनी नबियां खे अता फरमायो। या हकीकत त दीन हजरत आदम अलैहिस्सलाम का आखिरी मकबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के भी अता फरमायो वियो। असुल दीन जेको हजरत आदम अलैहिस्सलाम का शुरू थियो उनके कदीम दौर में सिंधु दीन या सिंधु धर्म सॾबो हो जंहिंजी माना है सलामती वारो दीन। उनजी जदीद सूरत इस्लाम आ। इस्लाम को नौ मजहब या दीन ना है। हजरत आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण सां अल्लाह ताला उनजी ऐं संदस औलाद जी रहनुमाई लाइ दीन इस्लाम लागू कयो जंहिंमें बिगाड़ हजरत आदम जे पुट काबील पैदा कयो हो ऐं उन वक्त जी इस्लामी शरीयत जी पासदारी न कई ऐं दीन खां दूर थी वियो जंहिंखे सिंधी ॿोलीअ में इस्लामी शरीयत मूजिब दरावड़ सॾबो आहे यानी दीन खां मुनहरिफ थी वियल ऐं संदस ॿिए पुट हजरत हाबील अलैहिस्सलाम इस्लामी शरीयत जी पासदारी कंदे गुमराह भा काबील था शहादत जो जाम नोश फरमायो ऐं उनखे आरियो यानी दीन इस्लाम जी पासदारी करण वारो खुदाई वदानियत जो पैरोकार सरियो वियो। तंहिं करे आरिया ऐं दरावड़ सिंधु तहज़ीब जा क़दीम दीनी लक़ब आहिनि। बाद में उन्हनि खे सिफ़ाती माना में इस्तेमाल कयो वियो यानी आरियो माना सुधरियल ऐं दरावड़ माना जंगली धनार अण सुधरियल हजरत आदम अलैहिस्सलाम जे दौर वारे दीन के सिंधु धर्म या आर्यन अज़्म सॾबो हो। सिंधु धर्म या आर्यन अज़्म हजरत आदम अलैहिस्सलाम जे दौर वाले दीन के सॾबो हो छो त आलिमन पधरो कयो आहे त अल्लाह ताला हिन दुनिया में इंसान के दीन हिकिड़ो ई ॾिनो आहे जेको ॾाॾे आदम अलैहिस्सलाम खां असां जे आका नबी नामदार हजरत मुहम्मद करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं क़ाइम ऐं दाइम रहियो आहे। उहो दीन हिकिड़ो ई इस्लाम आहे। इन सिलसिले के हवाले से दोस्ताने गिरामी अचो त अल्लाह ताला जे पाक कलाम मुक़द्दस का पुछूं कलाम इलाही जे हकीकत के जानण जे लाइ असां जे लाइ रहनुमाई कई आहे। हिन दुनिया में अल्लाह पाक जे तरफां दीन हिकिड़ो ई अता कयल आहे जेको इंसान लाइ समाजी मुआशरती लिहाज़ खां हिकु गाइड बुक आहे जंहिं बाबत अल्लाह ताला क़ुरान पाक में छा थो फरमाए। दुरूद शरीफ पढ़ो तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अल्लाह ताला इरशाद फरमाए रहो कानन नास उम्मतन वाहिदतन फबअसल्लाहु नबिय्यीन मुबश्शिरीन व मुनज़िरीन व अंज़ल मअहुमुल किताब बिल हक़्क़ि लियहकुम बैनन नास फी मख्तलफू फीहि। माण्हू हिकड़े तरीके ते हुआ पो इख्तिलाफ कयो पो अल्लाह ताला खुशखबरी ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ पंहिंजा पैगंबर मोकिलिया ऐं साण सचो किताब लाथई जीअं हक़ जे बारे में माण्हुनि जेकी इख्तिलाफ कया। शरअ लकुम मिन अद्दीन मा वस्सा बिही नूहन वल्लज़ी औहैना इलैक व मा वस्सैना बिही इब्राहीम व मूसा व ईसा अकीमुद्दीन वला ततफर्रकू फीहि। अल्लाह से हवाले वो ही दीन मुकर्रर कयो जो हुन हजरत नूह के हुक्म कयो हो जहीं जे वगी सा तवादा नादिल कई आ जो हुक्म सा इब्राहीम ऐं मूसा ऐं ईसा के ॾिनो हो त दीन के कायम रखो ऐं उन में इख्तिलाफ न कयो।
यानी उन में फिरका पैदा न कयो। दीन हिकिड़ो ई आहे, इस्लाम हिकिड़ो ई आहे, उन में फिरका बंदी न कयो। ख़बर पई त हज़रत आदम खां वठी असांजे आका ताईं कंहिं बि पैगंबर या रसूल खे को नओं अलॻि दीन न मिलियो हो, पर सभिनी जो दीन हिकिड़ो ई दीन इस्लाम हो। अल्लाह ताला तरफां इंसान जी रहनुमाई लाइ दीन हिकिड़ो ई ॾिनो आहे त जीअं हू पंहिंजे ज़िंदगीअ जा तौर तरीक़ा उन मुताबिक़ गुज़ारे। छो त हिन दुनियावी ज़िंदगी में बहितर ज़िंदगी गुज़ारण जो गाइड बुक दीन इस्लाम जी सूरत में अता कयल आहे ऐं उनखे सम्झाइण लाइ हिकु मुअल्लिम जो किरदारु अता कंदे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ नालनि सां हर दौर में अल्लाह ताला पंहिंजा अलॻि अलॻि नबी मोकिलिया। जहिड़ी उम्मत खे जहिड़े माहौल ऐं वक़्त जे ज़रूरत रहनुमाई जी ज़रूरत ही अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी उन हवाले सां इन सिलसिले सां रहनुमाई कंदो आयो ऐं पंहिंजा पैगंबर मोकिलींदो आयो। हकीकत इहा आहे त इस्लाम सभिनी क़ौमुनि यानी मिलतुनि जो मज़हब आहे, दीन आहे। उहो ॿियनि बिगड़ियल मज़हबनि जो ई सही ऐं मुस्तरद एडिशन आहे। इस्लाम खे हासिल करणु ख़ुदि पंहिंजे दीन खे हासिल करणु आहे। इस्लाम कंहिं मुल्ला मौलवी आम रुगो मज़हबी माण्हूअ जो न, पर इंसानियत जो दीन आहे, जंहिं में इंसानियत जा सभई मुआमला मरहला बहितर ऐं सुठे नमूने सां ॿुधाया विया आहिनि। इस्लाम पक्को दीन ऐं सिधो रस्तो आहे जेको अॻियनि अंबियान खां वठी मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। इस्लाम जी लफ़्ज़ी माना ई आहे मञता, ऐं उहा एसि ताईं न थींदी जेसि ताईं रब जी क़ज़ा ते राज़ी न रहिबो। मञता तेसी न मिलंदी जेसी असीं पंहिंजे पाक रब जी रज़ा ते राज़ी न रहंदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असीं मुस्लमान आहियूं ऐं इस्लाम जे अंदरि हर मुआमले में जॾहिं पंहिंजे पाक परवरदिगार जे उन रज़ा खे साम्हूं रखंदासीं त अल्लाह तबारक व तआला जी रज़ा बि हासिल थींदी ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़िंदगी जो नमूनो रखंदासीं। ख़बर पवंदी त इस्लामी ज़िंदगी जो तिर्ज़े अमल कहिड़ो आहे। दोस्ताने गिरामी, इस्लाम मोहब्बत वारो उखुवत वारो दीन आहे। जेके चवनि था त इस्लाम ख़ासि करे हिन वक़्तु साइंस जा पोइ लॻ जेकी चवनि था त इस्लाम साइंस जो मुखालिफ़ आहे, उन्हीअ लाइ जवाब काफ़ी आहे त जेकॾहिं इस्लाम साइंस जो मुखालिफ़ आहे पोइ कलाम पाक में अल्लाह ताला इंसाननि खे दावत ॾेई आसमाननि, ज़मीन, जबलनि, सितारनि, ॿूटनि, ॿिजनि, जानवरनि, राति ऐं ॾींहं जी मटा सटा, तख़लीक़ इंसानी, बरसात ऐं ॿी मख़लूक़ बाबति गौर ऐं फ़िक्र सां गॾु तहक़ीक़ करण जो बि हुकुम ॾिनो आहे त जीअं हू पंहिंजे आस पास वेझो ऐं परे नज़र खुदा पाक जी कायनात जी हर हिक नमूने खे ॾिसे, उन मां इबरत ऐं फ़ाइदो हासिल करे। जे इस्लाम साइंस मुखालिफ़ात अल्लाह से कुरान में छो तो चवे मुंहिंजा बंदा ई सभई शयूं तुंहिंजे लाइ आहिनि, इन्हे खे जांच, इन में तुंहिंजे लाइ इबरत आहे। अचो अल्लाह जे कलाम खे पढ़ूं। वकअय्यिम मिन आयतिन फिस समावाति वल अर्दि यमुर्रूना अलैहा व हुम अन्हा मुरिदून। कलाम इलाही सूरह यूसुफ आयत नंबर 105 अल्लाह से फरमाए रहियो आहे, ऐं आसमान ऐं ज़मीन में केतिरियूं ई निशानियूं आहिनि जनता उहे गुज़रंदा रहनि था ऐं उन्हनि खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। यानी अवां ज़मीन ते सैर कयो, अजीब वण नज़र ईंदा, अजीब जबल नज़र ईंदा, अजीब निज़ारा नज़र ईंदा। अल्लाह जो कुरान तो फरमाए मुंहिंजा बंदा उतां गुज़री त वञनि था पर उन्हनि ते गौर ऐं फ़िक्र नथा कनि। बेहंद अल्लाह सही फरमायो, इन्न फी खल्क़िस समावाति वल अर्दि व इख्तिलाफिल लैलि वन नहारि वल फुल्किल लती तजरी फिल बहरि बिमा यनफउन नास व मा अनज़लल्लाहु मिनस समाए मिम्मा फअहया बिहिल अर्द बअद मौतिहा व बस्स फीहा मिन कुल्लि
सहाबति व तस्रीफिर रियाह वस्सहाबिल मुसख्खर बैनस्समाए वल अर्द लआयातिल लिकौमिन याकिलून। अल्लाह फरमाए रहे हो आसमान ऐं ज़मीन जे बणाइण में ऐं रात ऐं ॾींहं जे फेर घेर में ऐं ॿेड़ियुनि में जे उन सामान सां जो माण्हुनि जो नफ़ो ॾींदड़ आहे दरियाह में तरंदियूं आहिनि ऐं जेकी आसमान खां मींहं जो पाणी अल्लाह ताला वसायो पोइ उन सां ज़मीन खे उन जे गैर आबाद थियण खां आबाद कयईं ऐं उन ज़मीन में सभु जिन्स जा जानवर पखेड़ियईं ऐं हवाउनि जे गुलण में ऐं आसमान ऐं ज़मीन जे विच में नवां ककरनि में समझ वारी कौम लाइ ज़रूर निशानियूं आहिनि। अल्लाह साईं चए थो तव्हां जे लाइ ही जेके ज़मीन जे मथां निवायल ककर केॾी महिल मथां पिया ॾिसो, केॾी महिल आसीरा पासीरा पिया ॾिसो, केॾी महिल अछा पिया ॾिसो, केॾी महिल कारा पिया ॾिसो, इन्हनि सभिनी में मूं रब्बुल आलमीन जे कुदरत जा निज़ारा आहिनि, निशानियूं आहिनि। अल्लाह सही फरमाए रहे हो लखल्कुस समावाति वल अर्दि अकबरु मिन खल्किन नास वलाकिन अक्सरन नास ला यअलमून। पहरी आयत सूरतुल बकरा जी 164, ही आयत सूरतुल मोमिन जी 57 आयत। अल्लाह से फरमाए रहे हो आसमान ने ज़मीन जी तख्लीक यकीनन माण्हुनि जी तख्लीक खां तमाम वॾी आहे पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि। मथी आयत में ॿुधायो वियो त कंहिं मादे ऐं नमूने जे हुजण खां सवाइ आसमान ऐं ज़मीन खे पैदा करणु नुफ़ूस ऐं सीननि में माण्हुनि जे पैदा करण खां वॾो आहे। उन्हनि जा जिस्म बि वॾा आहिनि, उन्हनि जो थंब खां सवाइ बीहण, अफ़लाक में सितारनि जो हलणु, उहो सभु कुझु हैरान कंदड़ मंज़र अवां ॾिसो ऐं उनखे परखियो त जीअं अवां खे तजुर्बाती दुनिया में अञा बि के आसानियूं पैदा थी सघनि। असांजो इस्लाम ऐं क़ुरान त चवनि था अवां इल्म वारा बणिजो, उन में इहो लाज़मी शर्त थो रही आहे त अवां रुगो हदीस ऐं क़ुरान पढ़ो, ॿियो दुनिया जो इल्म न पढ़ो। अल्लाह साईं चए थो काइनात जा जेके बि इल्म आहिनि उहे सभई पढ़ो। इन इल्मी अहमियत के हवाले से अल्लाह साईं पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में ॿुधाए रहियो आहे सूरतुल फातिर जी 28 आयत में इन्नमा यख्शल्लाहु मिन इबादिहिल उलमा ऐं यकीनन अल्लाह का उहे बाना डिजन था जेके इल्म वारा आहिनि, जेके बसीरत वारा आहिनि, जंहिंखे इल्म हूंदो त अल्लाह ताला जो फज़ल छाहे, खुदाए अज़्ज़ व जल जो शान छाहे, अल्लाह ताला जी रहमत छाहे, अल्लाह ताला जो अज़ाब छाहे। इहो इल्म जेको रखंदो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उहो ई खुदा खां डिजंदो। ख़बर पई नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक जेको खुदा जी तौहीन थो करे सो जाहिल। कुरान चए थो इल्म वारा खुदा खां डिजण वारा हूंदा आहिनि ऐं अल्लाह जा बाना उहे ई आहिनि जेके इल्म वारा आहिनि। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा यकीनन अल्लाह खां उहे बाना डिजन था जेके इल्म वारा। हाणे जेको नऊज़ बिल्लाह खुदा के घटि वधि ॻाल्हाए कुरान तो उनके जाहिल तो चवे। तव्हां असां दुनिया में भली उनके कहिड़ो दानिश्वर चऊं पर अल्लाह जो कुरान चए तो जाहिल आहे। जे इल्म वारो हुजे हा त खुदा जो खौफ रखे। खबर पई तो कुरान ॿिया इल्म तो हुन पढ़िया आहिनि पर कुरान पाक जे इल्म खां गाफ़िल आहे। अल्लाह जे कलाम कुरान करीम के उन समझो ही ना है। खबर पई त कायनात जो इल्म जेके साइंस चइबो आहे उनके पढ़ण या पढ़ण खां पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ जहाननि जो पतो पवंदो आहे। इंसान केतिरनि अनजान शयुनि खां न रुगो वाक़ुफ़ थींदो आहे पर ॿियनि खे बि पढ़ाईंदो आहे। पोइ उन इल्म खां इस्लाम कीअं मना कंदो त तव्हां साइंसी इल्म न पढ़ो। यो कॾहिं भी ना है। ए दोस्ताने गिरामी असुल ॾिठो वञे त इस्लाम सदाई साइंस जी हौसला अफ़ज़ाई कई आहे। उन जे तजुर्बनि में तमाम घणी मदद कई आहे। उहे माण्हू जेके चवनि था त इस्लामी मुताले मां साइंसी ॼाण नथी मिले उन्हनि लाइ अर्ज़ आहे त इस्लाम न रुगो साइंसी इल्म जो ॾस ॾींदो आहे पर उन हक़ीक़त खां बि वाक़ुफ़ कंदो आहे त अवां जदीद दुनिया जे तजुर्बनि ऐं मुशाहिदनि मझां खुदाई मज़हर जा केतिरा
केतरा ई गुझा राज जाने सगो था। दीन दुनिया जो यो वाहिद ज़रियो जेको ज़िंदगी ऐं कायनात जो वजूद में अचण जो असुल जवाब समझाईंदो आहे। जेकॾहिं तहक़ीक़ तस्हीह जे बुनियादनि ते कई वेंदी त उन में कायनात जी इब्तिदा, ज़िंदगीअ जो मक़सद ऐं निज़ाम ज़िंदगी बाबति हक़ीक़ी दीन इस्लाम ई आहे जेको ॼाण ॾींदो। अॼो के दौर में कायनाती इल्म यानी साइंस जेका तरक्की कई आहे उन इंसान लाइ हैरतनाक हक़ीक़तुनि खे पधिरो कयो। जंहिं शइ जे मुतालिक़ अॼु खां 50 या 100 साल अॻु सोचण बि मुश्किल हो, उहा शइ अॼु मुमकिन बणिजी चुकी आहे। इंसान ज़िंदगी जे हर शोबे में साइंसी इल्म ते भरोसो कंदे उनखे हासिल कंदो पियो वञे। दोस्ताने गिरामी, साइंस ऐं इस्लाम असां यहाँ जो ही मज़हब असांखे साइंस जी तकाज़ा मुताबिक ज़िंदगीअ जा जेके कारवार आहिनि उन्हनि खे हासिल करण जी ताईद सेखारे रहियो आहे। इहो ग़लति थींदो त क़ुरान पाक खां सवा साइंस हिकु बेबुनियाद शोर ऐं बातिल जो नालो आहे। इस्लाम हिकु साबित हक़ीक़त ऐं हक़ जो नालो आहे जंहिंजा बुनियाद मज़बूत ऐं दाइमी आहिनि। दोस्तो अल्लाह जे कलाम पाक के पढ़ो। अलम तर कैफ दरबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबतन कशजरतिन तय्यिबतिन अस्लुहा साबितुन व फरउहा फिस समा। छा तो न ॾिठो, सूरह इब्राहिम जी आयत नंबर 24 है। अल्लाह से फरमाए तो छा तो न ॾिठो त अल्लाह कीअं मिसाल ॾेई बयान फरमायो आहे त पाक कलमो पाक वण वांगुर आहे, उन जी पाड़ मज़बूत आहे ऐं उन जी टारी आसमान में आहे। अल्लाह से अॻिते इरशाद फरमाए रहियो आहे तो ती उकुलहा कुल्लहीन बिइज़्नि रब्बिहा व यद्रिबुल्लाहुल अमसाल लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। पंहिंजे रब जे इज़्न सां हर वक़्तु पंहिंजो मेवो ॾींदो आहे ऐं अल्लाह माण्हुनि लाइ उन्हीअ करे मिसाल बयान थो करे त जीअं उहो नसीहत हासिल कनि। छो त मिसाल ॾेई सम्झाइण में ॻाल्हि ज्यादा सम्झ में ईंदी आहे। मानवी ॻाल्हियुनि खे महसूसात सां बयान करणु सम्झण लाइ आसान आहे। इन मां मालूम थियो त मज़हब जे वास्ते खां सवा साइंस हिकु उहो वण आहे जंहिंजो को बुनियाद न आहे ऐं इस्लाम उहो वण आहे जंहिंजूं पाड़ूं पाताल में ऐं टारियूं जटरादार आहिनि। मां हिन मौके ते इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त माज़ीअ दौरान दुनिया जे कंहिं क़दीमी मज़हब लाइ साइंस के तक़रीबी क़दम खयां हुजनि त खेनि को नुक़सान पहुचायो हुजे, पर इहो हिकु मुकमल सच आहे त दुनिया जंहिं मज़हब जो हर हिकु जुज़ो साइंस सां गॾु हली सघे थो, हिन दुनिया जे अंदरि उहो फ़क़ति दीन फितरत यानी दीन इस्लाम ई आहे जेको साइंस सां गॾोगॾु बराबरी जे बुनियाद ते हली रहियो। दोस्तान गिरामी, असां अवां के साइंस अॼु ॻाल्हि ॿुधाई आहे, पर इहे ॻाल्हियूं कई साल पहिरियां अल्लाह साईं क़ुरान पाक में लिखी छॾियो। मिसाल इन ॻाल्हि जी हक़ीक़त में केतिरी सचाई आहे त फौलाद लोह जेको तव्हां असां ॾिसूं था, इहो लोह हिन मिटीअ जी पैदावार नाहे। हिन मिट्टीअ जी ही लोह पैदावार नाहे, ॿाहिरी दुनिया खां आयल आहे। अचो त उन बाबति जदीद साइंस ऐं क़ुरान पाक खां पुछूं त जवाब छा थो मिले। दोस्ताने गिरामी, ॾिठो वञे त साइंस इन ॻाल्हि खे हाणे साबित करे रही आहे त हज़ारे साल अॻु ख़िला मां हिकु किरंदड़ तारो जंहिंखे शोहाबे साकिब चवनि था ज़मीन ते किरियो, जंहिंसां समूरी सरज़मीन ते लोह फहिलिजी वियो। अॻ में हिन मिट्टीअ ते लोह न हो। अल्लाह ताला इन ॻाल्हि खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में बयान फरमाए रहियो आहे ऐं अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि अल हदीद जे नाले सां जंहिं जी माना ई लोह आहे, अल्लाह ताला पंहिंजी पूरी क़ुरान करीम जी सूरत नाज़िल फरमाई आहे।
उनमें अल्लाह ताला फरमाए रहियो आहे व अंज़लनल हदीद फीहि बअसुन शदीदुन व मनाफ़िउ लिन्नास। ऐं असां लोह लाथो जंहिंमें वॾी ताक़त आहे ऐं माण्हुनि लाइ नफ़ा आहिनि। उन खां पोइ ही आसमान असां अव्हां जे लाइ महफूज़ छित आहे। अॼु जी जदीद साइंस इन ॻाल्हि खे साबित करे रही आहे त आसमान असांजे दर्जे हरारत खे कंट्रोल करे थो। सिज मां निकिरंदड़ उहे शुआ जेके ज़मीन जे लाइ नुक़सानकार आहिनि, आसमान ते मौजूद लेयर जेके तह आहिनि, अहिड़नि नुक़सान ॾींदड़ शुआनि खे रोके थी। अचो त अल्लाह जे कलाम खां पुछूं जेका साइंस ॻाल्हि कई आहे असांजे अल्लाह जो सचो क़ुरान छा थो चवे। वजअलना अस्समाअ सकफ़म महफूज़न व हुम अन आयातिहा मुरिदून। सूरतुल अंबिया आयत नंबर 32 है। आसमान के महफूज छित बणाईसूं ऐं उहे इन जे निशाननि खां मुंह मोड़ींदड़ आहिनि। जबल ज़मीन अंदर मेखूं आहिनि, किल आहिनि, इन ॻाल्हि में को बि शक न आहे त असांजा जबल ज़मीन खे हिक हंध ते रोके बीहण लाइ मेखुनि जो कमु कनि था। जेकॾहिं उहे न हुजनि त ज़मीन हेॾे होॾे लोॾा खाई फिरी वञे। जबल जूं पाड़ूं ज़मीन जी गहराईअ में असांजे सोचुनि खां वधीक गहरियूं आहिनि। अल्लाह जो कलाम तो फरमाए अलम नजअलिल अर्द मिहादा, छा असां तव्हां लाइ ज़मीन खे विछाणो न बनायो ऐं जबलनि खे मेखूं न बनायो। हींअर कॾहिं कॾहिं ज़मीनी ज़िलज़िला सिर्फ़ इन सबब जे करे हिकिड़ो ख़ुदा जे तरफ़ खां अज़ाब उहो अलॻि शइ आहे, पर कॾहिं कॾहिं उहा तकलीफ़ असां पंहिंजे लाइ पाण कंदा आहियूं, छो त जबल मेखूं ऐं ज़मीन जे उन ताराज़ीअ जे तोड़ वांगुरु वज़न बरक़रार रखियो वेठा आहिनि। उन जबल मां असां मुख़्तलिफ़ पत्थर कढंदा आहियूं, कोयला कढंदा आहियूं। लगातार जॾहिं उन जबल खे खोटे वॾियूं खाणूं खणी छॾींदा आहियूं, उन ज़मीन जो जेको तसलसुल मेखूं टुटी वेंदियूं आहिनि त पोइ ज़मीन धुली पवंदी आहे ऐं उतां ज़मीन ॾारूं। इहो अल्लाह जे कलाम क़ुरान पाक पहिरियां खां बयान करे छॾियो आहे। दुनिया जे फिरंदड़ चरखे ते निगाह रखूं था त अल्लाह पाक जी जोड़ियल हिन काइनात जे अंदर ही सॼी काइनात, छो त इब्तिदाई दौर में मूं हिन में लिखियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम सेलून में जंहिंखे अरब सरांदीब चवनि, हिन वक़्तु श्रीलंका वारी रियासत सॼियूं था, उते उन इलाइक़े में हज़रत आदम अलैहिस्सलाम लथो हो। उन सरज़मीन खे उन दौर में सरज़मीन सिंध चयो वेंदो हो ऐं सरज़मीन सिंध जिते हज़रत आदम लथो हो। अची इख़्तिलाफ़ शुरू थिया। मूं पंहिंजो किताब साइंसी मुख़्तलिफ़ प्रोफेसरनि जे हवाले कयो। मूंखे मुस्तनद जवाब मिलियो त साईं अव्हां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, छो त उन दौर में ज़मीन ईअं पखड़ियल न हुई, एडी ज़मीन वॾी न हुई जेका हिन वक़्तु ज़मीन एराज़ी तमामु वॾी आहे। साइंस बि इन ॻाल्हि जो इक़रार करे थी। अचो त अल्लाह जे कलाम खां पुछूं त रब जो क़ुरान छा थो चवे। साइंस त उन ॻाल्हि जी ॻाल्हि ई आहे त मां पहिरियां ई वज़ाहत सां कई हुई। अल्लाह जो कलाम थो फरमाए वस्समाअ बनैनाहा बिअयदिन व इन्ना लमूसिऊन, ऐं आसमान खे असां पंहिंजी ताक़त कुवत सघाई कुदरत सां बणायो आहे ऐं यकीनन असां काइनात खे ज़रूर वुसअत ॾींदड़ आहियूं, यानी वधाईंदड़ आहियूं। ही ज़मीन ॾींहों ॾींहुं वधे पई, मुल्क वधन पिया, खिता वधन पिया, आबादियूं वधन पियूं। अवां ॾिठो हूंदो जिते वॾा वॾा जबल हा उन्हनि खे हमवार करे बिल्डिंगूं ठाहे हींअर उन्हनि आम इंसानी ज़िंदगीअ जे रोज़मर्रा जो मामूलात वारो मरहलो शुरू करे छॾियो। त इहो तसलसल अॻ में न हो। हिते जिथे असीं मौजूद आहियूं हिन खिते जी अवां साइंसी लिहाज़ सां कई सदियूं पोइ ते हलिया वञो, असीं बि समुंड जे पेट में वेठा आहियूं। ही पूरो खितो वींदे जोई वारा जेके खीरथर जबल ये बलोचिस्तान वारी जाबलू पट्टीअ ताईं ही सॼी सिंध जी पूरी रियासत समुंड जो पेट हुई ऐं पूरो थर जिते तव्हां जबलनि जहिड़ियूं भिटूं ॾिसो पिया, इहे जबलनि जूं भिटूं के ज़मीनी भिटूं न आहिनि, इहे ज़मीन हिन समुंड जे तह जूं भिटूं आहिनि। ही समुंड हली हली पाए पोइते थी वियो आहे, पोइ जेके जाबलू लका उहे जबल हमवार थी विया।
ऐं जेके वारिया सा उन जो वारिया सो तरो हो दरिया में किथे चिकी मिटी हुंदी आ किथे वारी हुंदी आ समुंड जे तरे जा मुख्तलिफ क़िस्म हन ऐं अवां के हैरान कंदड़ ॻाल्हि ॿुधायां त समुंड जो पानी अल्लाह ताला जे तरफ़ खां असुल मिठो ही जेको खारो है मिठो जबल ॾिसो पिया न ही असुल समुंड जो पानी सॼे समुंड जो पानी मिठो हो पोइ उन में जॾहिं इंसाननि सामूंडी ॿेड़नि जे ज़रिए लही करे क़त्लो गारत शुरू कई गुनाह शुरू कया त उन्हनि जे गुनाहनि जे गिलाज़तुनि जे करे उहो समुंड जो पानी खारो थी और थोड़ो तारीख़ के इस्लाम के साइंस के पोइते पढ़ी ॾिसो त असल हक़ीक़तूं असां जे साम्हूं ईंदियूं असां कायनात अल्लाह ताला जेका कायनात ख़ल्क़ी आहे उहा कायनात पंहिंजे अंदाज़ सां वधी विझी रही आहे हाणे अचो सिज जे हवाले सां इब्तिदाई दौर में साइंस छा चवंदी हुई त सिज बीठो आहे ज़मीन फिरे पर हाणे उहा हक़ीक़त वाज़े थी वई आहे त न सिज खे अल्लाह ताला पंहिंजी कुदरत कामिला सां बणायो आहे ऐं उहो सिज बीठल कोन्हे बल्कि सिज बि हलंदड़ फिरंदड़ आहे उन जी ॻाल्हि अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में ॿुधाई आहे व हुवल्लज़ी ख़लक़ल लैल वन नहार वश्शम्स वल क़मर कुल्लुन फी फ़लकिन यस्बहून सूरतुल अंबिया आयत नंबर 33 है ऐं उहो ई आहे जंहिं ख़ल्क़ियो रात ऐं ॾींहुं ऐं सिज ऐं चंड हर हिकु घेरे में तरी रहियो आहे ही जेके कहकशाऊं आहिनि रब्बुल आलमीन ख़ल्क़ियूं आहिनि इहे सभई पंहिंजे मदार में तरन पियूं हाणे हिकिड़ी हैरतनाक ॻाल्हि अव्हांखे ॿुधायां तमो हमद पाण वरियन खां ॿुधंदा आहियूं फलक अर्श कुर्सी ज़मी कंहिं बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मी कंहिं बनाया सो अल्लाह 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 सो अल्लाह 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 हाणे असां चवंदासीं फलक आसमान आहे पर आसमान बि शइ आहे अर्श बि शइ आहे असां वटि हिकु सवाल आहे छा आसमान ऐं फलक ॿई हिकु शइ आहिनि छा सिज चंड ऐं ॿिया सयारा उन में हिकिड़ी तरह लॻल आहिनि जीअं काठ ऐं किली या कोको फिलासफरनि यानी तबी क़दीम उलमा जी राय इहा आहे त फलक ऐं आसमान हिकु शइ जा ॿ नाला आहिनि उन्हनि जो कौल इहो आहे त फलक हिकु ज़िंदह ॼाण रखंदड़ शइ आहे पंहिंजे इरादे सां गोल हिकमत हरकत करण वारो आहे टुटण ऐं ॻंढिजण खे क़बूल न कंदो आहे उन्हनि वटि सयारा मुतहरिक न आहिनि उन्हनि जे तरफ़ां कयल तारीफ़ खे उलमा इस्लाम इल्म कलाम जे किताबनि में बातिल साबित कयो आहे कुरान करीम जे अक्सर मुफ़स्सिरनि वटि फलक ऐं आसमान ब जुदा जुदा शयूं आहिनि आसमान अफलाक खां मथे आहे अल्लामा आलूसी बगदादी अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी अल्लामा अबू हयान अंदलसी पंहिंजनि तफ़सीरनि में आंदो आहे अल्लामा कुर्तबी लिखियो आहे त फलक आसमान खां जुदा आहिनि जिन में सयारा हलंदा आहिनि आसमान मलाइकनि जे हलण ऐं मलकूत जे असबाब जूं जायूं आहिनि पहिरें फलक में चंड ॿिए में अता टे में ज़हरा चौथे में सिज पंजे में मरीख छहे में मुश्तरी सते में ज़ुहल अठे में बुर्ज आहिनि नाओ अल फलकुल आज़म यानी फलक भी शया आसमान भी शया आसमान अल्लाह जे फरिश्तनि हुरनि जे रहण जी जाइ आहे ऐं फलक अलग मकाम आहे इब्न ज़ैद जो कौलात अफलाक सिज चंड ऐं तारनि जे हलण जूं जायूं आहिनि इहे हक़ीक़तूं जेके मुस्लमान उलमा पंहिंजूं हक़ीक़तूं ॾसींदड़ असां अव्हांखे ॾसे विया यकीनन इहा हक़ीक़त जेका काल असांखे इस्लाम सेखारी ही अॼु उहो असांजो क़ुरान असांखे खोले खोले सम्झाए ॿुधाए रहियो त असां उन साइंसी इल्मनि खे परखियूं परोड़ियूं ऐं ज़रूरी न आहे त असीं इन मुतालिक़ कहीं आम मुसलमान जे उन तसलसल खे पढ़ूं इल्मी ईजाद इल्मी तसलसल जे लाइ कहीं जे बि किताब खे पढ़ण में को हर्ज कोन्हे पर पहिरीं इल्म हुजणु ज़रूरी आहे उनखे सम्झणु ज़रूरी आहे मिसाल तौरु असांजो आम माण्हू जेकॾहिं तौरात शरीफ़ पढ़ंदो त हू जाहिल थी वेंदो
इंजील पढ़ंदो तो वो भटकी वेंदो, ज़बूर पढ़ंदो तो भटकी वेंदो। पर अहले इल्म आलिम जंहिंखे ख़बर आहे त इल्मी कमालात छा आहिनि, ज़बूर जा अहकामात हींअर मनसूख़ आहिनि, इंजील जा अहकामात मनसूख़ आहिनि, तौरात जा अहकामात मनसूख़ आहिनि। हुक्म उहे ई आयत आहिनि जेके अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में बयान फरमाया। ऐं तौरात इंजील ज़बूर टिनी जा हुक्म अल्लाह ताला क़ुरान करीम में लिखी असां जी रहनुमाई करे छॾी।